हक़ मौजूद असां नंढे इक़बाल समेजी सां गॾु आहियूं। थोरो तव्हांखे तफ़सील आगाह कयूं। कल्ह हुते आवाज़ु खोड़ घटि आयो हुयो, थोरो कार में पाण वेठा हुयासीं। थियो ईअं त बशीर साईं मूंखे 30,000 रुपया ॾिना त बाबा तव्हां जामी साईं खे वञी ॾेई अचो। जामी जा कुझु मैसेज स्क्रीन शॉट हलनि पिया पिया। मां वरी तसदीक करण लाइ जामी साईं खे व्हाट्सअप ते ऐं उनजे नंबर ते मैसेज कयो त बाबा तव्हांजा 30,000 रुपया पैसा मूंखे बशीर ॾिना, तव्हां छोकिरे खे छॾण लाइ हुन मूंखे ॾिना आहिनि, जिथे चओ मां खणी अचां। त जामी जो इहो ई कमेंट छो त बाबा मूंखे पैसा मालिकनि खां वठिणा आहिनि ऐं मां पैसा उन्हनि खां वठंदुसि। वरी वधीक मुंहिंजे ड्राइवर जो नंबर अथव, तव्हां हुन सां ॻाल्हायो, मुंहिंजी तबियत सही कोन्हे का। पोइ हुनजे ड्राइवर सां जॾहिं मूं ॻाल्हायो त उहो FR कटराए पियो, उहा मूं वटि रिकॉर्डिंग मौजूदु आहे। हुन चयो बाबा मां FR कटरायां थो, पर हाणे जामी मूंखे तव्हांजो नंबर ॾिनो आहे ऐं तव्हां जेकॾहिं पैसा खणी अचो था त ठीकु आहे, ऐं असांखे खपनि जेको आहे पैसा 23,000 रुपया वॻे असां 30,000 न वठंदासीं। जेकर तव्हां खणी था अचो 10 11 बजे ठीकु आहे, न त मां FR थो कटरायां। इन जे करे असां इहो सॼो सिस्टम जोड़ियोसीं। असांजो जामी लाइ मतिलबु एतिराम आहे ऐं असां जामी जी का इंसल्ट कोन कई। हुनजे बकुल पंहिंजे हुनजे ड्राइवर चयो त बाबा तव्हां हुनखे पैसा ॾियो अचे, असां तॾहिं पैसा खणी उतो निकितासीं। कुझु दोस्तनि जा ख़्याल आहिनि तव्हां हीअं था कयूं था कयो, पर इहो बिल्कुलु ग़लति आहे। जामी जे पंहिंजे मौक़ुफ़ सां उन पैसा असांखां घुरिया, उनजे ड्राइवर चयो तव्हां पैसा न ॾींदव त मां FR कटाईंदुसि। उनजे करे असां इहो पैसा खणी निकितासीं अचे। ऐं पोइ इन विच में असांखे समी मेमूं उन मूंखे ई फ़ोन कई, उन पाण फ़ोन कई, मां उनखे का फ़ोन न कई त तव्हां को छोकिरो छॾाए ॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि जो स्ट्रगल थी प्रोपेगेंडा थी त बाबा उन समी मूंखे फ़ोन कई त तव्हां छोकिरो तव्हांजो मां छॾायां थो। बग़ैर के पैसनि जे सख़्ती सां मनो कयो त जामी खे पैसा न ॾिजो ऐं छोकिरो जिथे चओ त मां छॾायां थो। साईं खे तव्हां मोटी वञो, स्टेट एजेंसी जो कमु कंदो आहियां। चई ठीकु आहे, पोइ तव्हां कंदा तव्हां भली वञो। बाक़ी छोकिरो उन ओॾी महिल ई छॾायो। उनजो साईं आहे वेठो आहे पंहिंजो चाचो, असां हिन सां बि राब्ते में हुयासीं मुसलसिल। तव्हां राब्ते में हुयासीं वरी वधीक हाणे तव्हां छोकिरे खां पुछा कयो त इहो मामिलो कीअं थियो, बाबा कीअं ॿुधाइनि तव्हांखे? मूंखे ईअं ॿुधायो, मां बंगले बीठल हुअसि, मूंखे इंतज़ाम आणियो पैसनि जो। मां निकितो, मूंखे 6,000 पघार ॾींदा, छॾ लॻे न थिए। मूंखे पोइ हुननि चयो पोइ इंतज़ाम आणियो, चयो पैसा तूं घणा खणे? मूं खणिया कोन, तुंहिंजो पुटु खणाए पैसा 5,500 रुपया मूंखे ख़र्ची ॾिनी। उहो पाण चर्च पींदो आहे। पोइ वरी हिकिड़ो छोकिरो आयो, हुन खां चर्च वरितईं। उहो पैसो करे चई मुंहिंजे पीउ मूंखे न ॿुधाइजांइ, उन्हनि ख़बर कोन आहे। वरी चई हाणे तूं भले वञ, तोखे मां ख़र्ची न ॿुधाए। पोइ मां पोइ मासी आई, मासी चई तूं मानी नथो पहुचाए सघीं, भले हली वञ, मां पघार बि वठी ॾिनी। मां मथे बसि कपिड़ा हेठि पिया, मूंखे पघार ॾिनी। इहो रहियल मुंहिंजी छॾनि हिसाबु उहो मूंखे ॾिनी। मां हेठि आयुसि, मूंखे कपिड़ा ॿिया तलाश बि वरिती, खीसनि जी वरिती, हिकिड़े कोन वरिती, मां ॿिन्हिनि वरिती। पोइ वरी ॿिन्हिनि छोकिरी जे ॿिन्हिनि खां पोइ ॿिन्हिनि मुंहिंजी वरिती। ॿाहिरि कढी दरकार चई हाणे भले हलियो वञ। पोइ मां वियुसि हलियो। पोइ ॻोठु पोइ वरी फ़ोन कई भई तूं पैसा खणे 2,000, पोइ 8,000, पोइ 10,000, हाणे चई 23,000 ॾियो। ठीकु आहे। घणा ॾींहं तव्हां थाणे में वेठा हुते? हुते मां 3 ॾींहं। ऐं उनखां अवल असां हिकिड़े के असां साईं सां मिलियासीं। उन साईं जूं हक़ीक़तूं इहो त बाबा जामी खे मुसलसिल सां फ़ोनूं कंदा रहियासीं। वरी वधीक साईं तव्हांखे ॿुधाईंदो बाबा तव्हां छा छा थियो उन विच में? उन खां पोइ असां चयो छोकिरो असांखे मिले, तव्हांखे पैसा असीं ॾियूं था। छोकिरो असांखे मिलियो कोन, उहो असांखे दाबा वॾे पुलिस FIR थो कटराए, तव्हां सभिनीनि खे ॿुधाए थो। त हुन ते घणो ज़ोर भरियो त असांजो भला ठीकु आहे, त भले तव्हांजे FIR कटरायो, असां बि कटराईंदा। त हुनजे करे उहो त चवनि असांखे तव्हां धमकी ॾिनो न, तव्हांखे माफ़ु कोन कंदासीं। असुलु मुंहिंजो कार्ड उन्हनि वटि आहे। तव्हांजो कार्ड उन्हनि वटि आहे? हा, असुलु मुंहिंजो कार्ड उन्हनि वटि आहे। उहो कार्ड तव्हां छो ॾिनो? कार्ड मुंहिंजे इन जे करे ॾिने जी छोकिरो वठी वियो, ज़ामिन साम्हूं कयो, पोइ मां जेको आहे तव्हांखे कार्ड ॾींदुसि। जॾहिं छोकिरो असां वठी उते वञणु चाहियो पिए त ड्राइवर धमकी ॾिनी, छोकिरो बि ॾियो, पैसा बि ॾियो, पोइ बि माफ़ु कोन कंदो, ॿधाईंदो। पोइ हुनजे करे असां हुनजे करे डप जे करे असां हुनजे घर ते दर ताईं कोन विया। हुनखां पोइ असां 15,000 ताईं असां हुनखे माना पाण में विराड़ करे 15,000 कयामांसि ॾियण जे लाइ तयारु आहे। उहो चए 15 न खपनि, मूंखे 23 खपनि, जा ॾियो था जा 15 FIR करायां। पोइ हुनजे करे जेको आहे छोकिरे असांखे ॿधी माना जेको हुन माना 2-3 ॾींहं सां कई। बहरहाल संगत सभु दोस्त ख़ुशि हुजो। असांजो पंहिंजो सोशल माण्हू आहियूं, असांखे ॿियो कुझु बि कोन हो। न कंहिंखां इंतकाम था वठूं, न वरी पाण को बुग़्ज़ ई रखूं था। नंढिड़ो नौजवान हुते अंदरि जेल में हुयो, उनजो असांखे अहसासु थियो। जामी पाण चयो असांखे पैसा ॾियो, उन पैसनि जे असां पैसा ॾियण जे लाइ पाण हैदराबाद आयासीं ऐं पैसा न वरिता विया। समी साईं छोकिरे खे छॾायो, आज़ादु करायो। बशीर साईं जा जेके पैसा असांखे 30,000 रुपया मिलिया, उन मां 5,000 रुपया असां छोकिरे खे ख़र्ची ॾींदासीं, जेके कपिड़ा लाटा वठी करे ऐं पंहिंजी केयर कंदो। बाक़ी जेके वज़ाहतूं हुयूं तव्हांजे साम्हूं
हक़ मौजूद, सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो।